साईं मसऊद अहमद पीरजादो साहब जिनके हजरात साईं पंहिंजे ख्याल जो इज़हार कयो। बिस्मिल्लाह से इब्तदा है मेरी, खुश रहो तुम सदा ये दुआ है मेरी। काबिल एहतराम जनाब अदीम साहब ऐं असांजा बचपन जा दोस्त जनाब सिकंदर अली कुराई साहब, ॿिया मुअज़्ज़िज़ उस्ताद साहिबान, प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। इंतज़ामिया जी इंतहाई महिरबानी आहे हू नाचीज़ ते, स्पेशली साईं हुसैन बख्श निगारी साहब महिरबान माण्हू आहे। एज ए सुपरवाइज़र हिकिड़ी ॻाल्हि बिलीव कयो, मां जेका अव्हांखे अर्ज़ु कयां थो त काफ़ी स्कूलनि में वञणु थिए थो। साईं हुसैन बख्श जी एडमिनिस्ट्रेशन मूंखां कॾहिं बि न विसरंदी। साईं पंहिंजी पूरी जान जो ज़ोर लाइ पूरी कोशिशि कंदो आहे। साईं जे जेको दर्द मूं ॾिठो आहे इल्म जे हवाले सां उहो मसऊद बयानु नथो करे सघे, पर एतिरो अर्ज़ु ज़रूरु कबो त मां बि उन जी कड़ी आहियां। मूंखे बि तकलीफ़ थींदी आहे त जेकॾहिं को बच्चो रुले थो त उस्ताद साहिबान खे हिकिड़ी नंढी गुज़ारिश ज़रूरु कंदुसि त का बि हद का मुक़ररु न आहे एजुकेशन जे हवाले सां, तइलीम जे हवाले सां। ही जेको कुझु कयो आहे तव्हां साराह जो आहे, पर इहा महिनत अगरि कंटिन्यू कंदो त ही बचा असांजा बचा आहिनि, ही असांजी क़ौम आहे। ईअं कोन्हे त ही हुन बिरादरी जी आहे, हुन बिरादरी जा मेन न, हरगिज़ ईअं कोन्हे कोई असांजा बचा आहिनि। असां थोरी कोशिशि कई, थोरो एजुकेशन सां दिलि लॻाई त असां साबिक़ा दौर में साईं असांजा महिरबानी उस्ताद बि आहिनि त धरती वियासीं, माना आई एम नथिंग, कुझु बि न आहियां, आई वॉज नथिंग, कुझु बि कोन हुयो। ही सभु एजुकेशन आहे जंहिं महिरबानी कई आहे। इन करे मां गुज़ारिश थी तव्हां जे तव्हांजे साम्हूं जेको अॼु सुपरवाइज़र आहे इहो कल्ह हेतिरो धरती वियो ऐं मूंखे उन धरती वारे टाइम ते फ़ख्र आहे त मां पंहिंजी महिनत करे पढ़ी कोशिशि कयमि। असां वटि हिते इहा ॻाल्हि करण जी ज़रूरत इन करे महसूसु थी त काफ़ी छोकिरा ग़रीब बि हूंदा। ईअं न सोचूं त असां कुझु नथा करे सघूं, इंसान चाहे त सभु कुझु करे सघे थो। उस्ताद महिरबानी मिलिया तव्हांखे ऐं साईं हुसैन बख्श जहिड़ो एडमिनिस्ट्रेटर हुजे त पोइ मां सम्झां थो तइलीम जी का कमी कान रहंदी। ही अर्ज़ु आहे ही जेका मुंहिंजे साम्हूं 2.5 सां या 2 बाय 2 फुट आहे, पर हिन जाइ तां जेको 25 तयारु थी निकितो दुनिया जे कंहिं बि हिस्से में परेशान न थींदो, इहा गारंटी आहे मुंहिंजी। मामूली शइ न सम्झो, हिते चङा भला जेके घणा अचण खां पोइ काॾे थो वञे। ऐं साईं जेको पंहिंजो सैदो साहिबु आहे सुठो प्रोग्राम कंदुसि, नंढी खां कंपेयरिंग कराई, ॾाढी भली ॻाल्हि आहे। ईअं थियणु घुरिजे। असां पाण वटि ई सिखंदासीं, कंहिं ॿिए हंधि कोन वेंदासीं। इहो असांजो इदारो आहे, असांखे सिखणो आहे, असांखे करिणो आहे। वक़्त जी तक़ाज़ा सां मां हर हिकु दोस्त खां दिलि जे घरनि खां माज़रत थो कयां त मूंखे कंहिं पासे ज़रूरी वञिणो आहे। इन करे मां अव्हांखे ॿाहूं वधी मोकिलियां थो। महिरबानी।